जहन्नम जे खटन मजाए खट में पयो हुंदो अल्लाह तबारक व तआला जे हुजूर अर्श जे साए जे ताज हज़रत जिब्राइल अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम ते किरी पवंदो पंहिंजो मथो मुबारक ज़मीन ते रखंदो रब जी सना बयान कंदो चंदो अल अजब अल अजब अल अजब अल्लाह तबारक व तआला फरमाइंदो ओ जिब्राइल पंहिंजो सिर मथे खण अल अजब वा केड़ी चीज है जका तोखे ताजुब में विधी आ माना हुन चंदो ताजुब जी ॻाल्हि आ ताजुबा वॾो ताजुबा रब फरमाइंदो केड़ो ताजुबा केड़े ताजुब तोखे वरतो आ अर्ज़ कंदो या रब्बुल आलमीन जहन्नम जे खडन बचा हिक खटे में को मानो आ जेको पुकारे रहियो आ या हन्नान या मन्नान या हन्नान या मन्नान वो जहन्नम जे करे में पयो आ पर पोइ तो रब खे याद करे रहियो आ मूंखे वॾो ताजुब थी रहियो आ रब पाक फरमायो वञ जहन्नम जो जेको दारोगो मलाइका आहे जेको हज़रत मालिक अलैहिस्सलाम आहे उनखे वञी चओ त इन बाने खे तुंहिंजे हवाले करे तूं इनखे अर्श जे साम्हूं वठी अच हज़रत जिब्राइल अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम चेरी माला उन मालिक अलैहिस्सलातु वस्सलाम वटि ईंदा हज़रत मालिक अलैहिस्सलातु वस्सलाम खे चवंदा हिकिड़ो मानो आ जेको जहन्नम जे खटन में जा हिक खट में पियो आ उते पुकारे रहियो आ या हन्नान या मन्नान ये लफ्ज़ पुकारे रहियो आ उनखे पकड़े करे मुंहिंजे हवाले कर उनखे कढी तूं मुंहिंजे हवाले कई रब जो पैगाम आ हज़रत मालिक अलैहिस्सलातु वस्सलाम मुंहिंजे मिठड़े मुस्तफा अड़न जे आधार फरमायो मालिक अलैहिस्सलाम जो जहन्नम जो दारोगो हुंदो पंहिंजे जहन्नमीन खे जहन्नम खे ईअं थो सुञाणे जीअं पीउ पंहिंजे बच्चन खे थो सुञाणे एतिरी गहरी सुञाणप जहन्नम में ईंदा जहन्नम में चक्कर लगाए करे मोटी ईंदा ऐं चवंदा ओ जिब्राइल अॼु जहन्नम जेको आहे तो साह खयो आहे जहन्नम भड़की पई आहे अहिड़ो त हाल जहन्नम में बर्बाद थी वियो आहे जो जेका लोह आहे ख़बर नथी पवे त लोह कहिड़ो आहे पत्थर कहिड़ो आहे इंसान कहिड़ो आहे जहन्नम साह कयो आहे इन साह जे बदौलत हालत अहिड़ी थी वई आहे जो इंसान जे पत्थर जे ऐं लोह जे दरमियान फर्क करण मुश्किल थी पियो आहे हज़रत जिब्राइल अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम रब जे आॾो हाज़िर थींदा अर्श इलाही जानो कुछ अर्ज़ न कंदा पंहिंजो गोॾनि पर किरी पवंदा सजदे में किरी करे रब जी सना बयान कंदा रब फरमाईंदो इरफा रासक या जिब्राइल पंहिंजो ओ जिब्राइल तूं पंहिंजो सिर मथे खण मां तोखे चयो त तूं जहन्नम ॾांहुं वञी उतां हिक माण्हूअ खे वठी अच तूं छो न वठी आए अर्ज़ करण लॻंदो या रब्बे करीम जहन्नम हज़रत मालिक अलैहिस्सलाम फरमायो आ जहन्नम अज साओ कयो ना उन साह जे बदौलत एतरी तबाह फरकिया एतरी तबाह फरकिया जो पत्थर आहे जो लोह आहे जो इंसान इन जे दरमियान फर्क करण मुश्किल थी पयो आ लिहाजा इंसान जी खबर नथी पवे लोह जी खबर नथी पवे पत्थर जी खबर नथी पवे त केड़ो आ अल्लाह तबारक व तआला हज़रत जिब्राइल अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम के फरमाइंदो मुझो बानो फलानी जगह ते आ फलानी कुंड में आ फलानी बाज जर में पाठल आए वञी उनके वठी अच्छी करे हज़रत जिब्राइल अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम के हज़रत मालिक अलैहिस्सलाम के फरमाइंदा तो वञे फलानी जगह ते वो मानो ते उनके कठिया हज़रत मालिक अलैहिस्सलातु वस्सलाम जहन्नम ॾांहुं था छाता ॾिसण हिकु बानो जेको पुकारे रहियो आहे या हन्नान या मन्नान पुकारे रहियो आहे
पर उन जो जेका पैर आहिनि उन जे कंध खां मथा पिया आहिनि, उन जा हथ जेके आहिनि उन जे कंध खां मथा निड़ खां मथा पिया आहिनि। अल्लाह जे अज़ाब जा बिच्छू उन जे जिस्म ते घुमी रहिया आहिनि, अल्लाह जे अज़ाब जा नांग उन खे टंगे रहिया आहिनि। वो बाम सरी सफ़ा झुलसी वियो आहे, पर पोइ फरमाए अर्ज़ करे रहियो आहे या हन्नान या मन्नान। जहन्नम जे ज़ंजीरूं हज़रत मालिक अलैहिस्सलातु वस्सलाम तोड़ींदो, उन खे आज़ाद करे हज़रत सय्यदना जिब्राइल अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम जे हवाले कंदो। हज़रत जिब्राइल अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम उन खे वठी अल्लाह